बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वालेकुम। खुदा ताला तव्हांखे तव्हांजी औलाद खे तव्हांजे मिट माइटनि खे खुदा ताला पंहिंजे हिफ्ज़ अमान में रखे, तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में बारी ताला बरकत अता फरमाए। जमायत खे हमेशह मां चवंदो रहियो आहियां जो पंहिंजी औलाद उन ते वधि में वधि तवजो ॾियो, पंहिंजी नियाणियुनि ते वधि में वधि तवजो ॾियो। कोशिशि करे जेतिरो पढ़ाए सघो उन्हनि खे पढ़ायो। माउ पीउ जो फर्ज़ु आहे जो औलाद जे लाइ जेतिरो थी सघे महिनत करे। पोइ जॾहिं औलाद वॾी थी थी वञे पोइ उन्हनि वटि दुनिया जो उसूल आहे, जॾहिं औलाद वॾी थी थी वञे पोइ औलाद वटि माउ पीउ जे लाइ टाइम नथो रहे। लेकिन असांजो फर्ज़ु इहो आहे असां औलाद खे टाइम ॾियूं। कोशिशि करे चङी पढ़ाई, चङो माहौल औलाद जे लाइ मुहैया कयूं। पोइ अॻिते उन्हनि जी क़िस्मत आहे, ख़ुदा उन्हनि खे बि हिदायत करे। ऐं ॿियो मौसमियात जे बारे में तव्हां सभिनी खे ख़बर आहे, मौसम मटिजी वियो आहे। इहो त मां इलाही वक़्तु अॻु में जमायत खे चवंदो आयो आहियां जो बा कोशिशि करे पंहिंजे घर जे ॿाहिरियां औताक घर जे वेझो वण पोखियो। उन टाइम कंहिंखे सम्झ न पई अचे जो मां छा थो चवां। अॼु ॾिसो कंहिंखे ई ख़बर नथी पए जो कहिड़ी फसल कहिड़े महीने में काइजे, एतिरो मौसम मटिजी वियो आहे। तव्हां जॾहिं बि वांदा वेठा आहियो, पंहिंजो कमुकार करे जॾहिं वांदा वेठा आहियो, सलाद शरीफ़, दुरूद शरीफ़ जो विर्द कयो। इन दुनिया में बि आख़िरत में बि तव्हांखे इन जो अजर मिलंदो। हर नमाज खां पोइ जमायत जे लाइ, दरगाह जे लाइ, इन मुल्क जे लाइ, तव्हां पंहिंजी फ़ौज जे लाइ हमेशह दुआ गो रहो। अॼु असांजो इज़त सां पिया घुमूं, इहो फ़ौज जे करे पिया घुमूं जंहिं दहशतगर्दी ख़तमु करण जी कोशिशि कई आहे, ख़तमु करणु चाहे थी। इंशाअल्लाह इन मुल्क मां दहशतगर्दी बि ख़तमु थी वेंदी। पंहिंजे ॿारनि खे हाणे खां ई ज़हन में रखो, हे फ़ौज आहे त असां आहियूं। जंहिं मुल्क जी फ़ौज कमज़ोर थी वई, अॼु हू दर बदर पिया घुमनि, धिका पिया खाइनि, कोई पुछण वारो न आहे। तंहिंजे करे असां पंहिंजी फ़ौज खे कमज़ोर नथा ॾिसणु चाहियूं, असां पंहिंजी फ़ौज खे मज़बूत था ॾिसणु चाहियूं। फ़ौज मज़बूत आहे त असां सभिनी जी इज़त आहे। हमेशह पंहिंजी औलाद खे ज़हन में हाणे खां ई इहो विझो ॻाल्हियूं, जॾहिं उहे वॾा थियनि
تو انہनि کے ذہن میں ہوجے جو یہ فوج اساں جی پانجی فوج آ. خدا تعالیٰ تاں سبنی کے پانجے حفظ و امان میں رکھے تا قیامت یہ ملک قائم رہے. ऐं ॿियो जेतिरो थी सघे थो हर साल कुझु न कुझु माल वधायो. छो माल में बरकत आहे. ज़मींदारी जी काई ख़बर नथी पए कॾहिं पाणी आहे कॾहिं पाणी न आहे. ऐं अॻिते जो हालात नज़र अचनि पिया. अञा पाणी घटिजी वेंदो पोइ इहो माल ई तव्हांखे कमु ईंदो. कोशिशि करे माल वधायो. पंहिंजे पाड़े वारनि सां हमेशह चङा हलो. अगरि कोई वॾी आवाज़ में ॻाल्हाए बि थो तव्हां बर्दाश्त कयो. पाड़े वारनि सां तव्हां चङा हलो. छो जे ग़मी ख़ुशी में अॻु में पाड़े वारो थो पहुचे, मिट माइट पोइ था पहुचनि. कोई परे थो रहे, कोई नौकरी में आहे, कोई कारोबार में आहे, लेकिन पाड़े वारो त तव्हां सां गॾु वेठो आहे. तव्हां ज़िक्र कयो शाम जो नमाज़ खां पोइ, सलाद शरीफ़, दुरूद शरीफ़, पोइ ज़िक्र कयो. ज़िक्र खां पोइ वरी दुरूद शरीफ़. मुल्क जे लाइ, फ़ौज जे लाइ, पाकिस्तान जे लाइ हमेशह दुआ. ख़ुदा ताला तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हांखे आबाद रखे. बिस्मिल्लाह रहमान रहीम. अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह. अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद. اے میرے پروردگار کو اپنے حبیب کے صدقے میں, محمد صلی اللہ علیہ وآلہ وسلم کے صدقے میں, پنجتن پاک کے صدقے میں خاتمہ صورت امام حسین شہدائے کربلا. اے میرے پروردگار تو ہمیں قبر کے عذاب سے بچا, وہ ہمیں دوزخ کے عذاب سے بچا. اے میرے پروردگار محمد صلی اللہ علیہ وآلہ وسلم کے صدقے میں تو ہمیں قبر کے حساب کتاب سے پناہ میں رکھ. اے میرے پروردگار تو ہمارے رزق میں, روزی میں برکت عطا فرما. اے میرے پروردگار محمد صلی اللہ علیہ وآلہ وسلم کے صدقے میں تو ہمیں ہر آفت, آزمائش, تکلیف سے پناہ میں رکھ. اے میرے پروردگار جب تک تا قیامت اس ملک کو قائم دائم رکھ. اے میرے پروردگار ہم گناہ گار ہیں, ہمارے گناہ بخش. اپنے محبوب کے صدقے میں ہمیں جنت میں جگہ عطا فرما. اے میرے پروردگار محمد صلی اللہ علیہ وسلم کے صدقے میں میری دعا قبول کرا. بسم اللہ الرحمن الرحیم. اللہم صلی علی محمد و علی آلہ لا الہ الا اللہ محمد رسول